मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सही मस्जिद में अगरबत्तियों खुशबू जे लाइ इस्तेमालु करण कीअं आहिनि। अच्छा, मस्जिद में अगरबत्तियों खुशबू जे लाइ इस्तेमालु करण उन सूरत में दुरुस्त आहिनि जॾहिं अगरबत्तियों या तहक़ीक़ कई वञे त अगरबत्तियों कंहिं हलाल शइ मां ठहनि थियूं। अगरि हलाल मां ठहनि थियूं त मस्जिद में अगरबत्तियों खुशबू जे एतबार सां लॻाए सघूं था। ॿिए नंबर ते जेकी उन मां खाक निकिरे थी, इहा न उहा खाक बि जेको आहे मस्जिद जे फ़राशुनि खे ख़राबु करे ऐं मस्जिद में अंदरि गंदगी थिए, इन शइ जो इंतिहाई ख़्यालु रखिणो आहे। अबू सईद ख़ुदरी रज़ी अल्लाह ताला खां रिवायत आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको बंदो मस्जिद खे साफ़ु रखे थो, मस्जिद जी सफ़ाई करे थो, त अल्लाह ताला उनखे जन्नत अता फरमाईंदो। त मस्जिद जे अंदरि अगरबत्तियूं लॻाइण सां कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, उते लॻाए सघो था ख़ुशबू जे तहत। बाक़ी मां हिकिड़ो तव्हांखे मशवरो ॾींदुमि, इन खां बहितर इहो ई आहे त ख़ुशबू वारा स्प्रे इस्तेमालु कया वञनि जेकी मस्जिद खे ख़ुशबू सां मुअत्तर करे। ऐं अहिड़ी तरह मस्जिद में ख़ुशबू लॻाइण हे सुन्नत अमल आहे, छाजे करे हे पाक माहौल आहे, फ़रिश्तनि वारो माहौल आहे न, त इन जे अंदरि बिल्कुलु बहितर तरीक़ो आहे त मस्जिद में ख़ुशबू लॻाई वञे।